खड़ी लाश कांधी दफन लाए हल गई मोटाए न सघंदई। अबो ऐं अम्मा भाव हर भेण प्यारी बटे लुड़कारे थी खामोश विहंदई मोटाए न सघंदई। मुंह देख लिया आईने में पर दाग न देखे सीने में। तो बेशक मुंह देख लिया आईने में पर दाग न देखे सीने में। दिल ऐसा लगाया जीने में कि मरने को मुसलमान भूल गए। सामान 100 बरस का एक पल की खबर नहीं। सामान 100 बरस का एक पल की खबर नहीं। आगा अपनी मौत से कोई बशर नहीं। अल्हम्दुलिल्लाह अज 27 जनवरी सन 2022 बमुताबिक 23 जमात सानी सन 1443 हिजरी खमीस जी शाम कोराई वाह जे बरसा फकीराबाद जे इलाके में बंगलानी साहबान जे हिन गोठ में मदरसा तालीमुल कुरान जे तरफा हजरत मौलाना सैयद अब्दुल्ला बंगलानी साहब जी सिक भरी दावत दे जिले जैकबाद को लंबो सफर करे अल्लाह साईं इन गोठ जी शायद मुझे ॿियों दफ़ो या पहिरों दफ़ो ज़ियारत नसीब कराई है। मजलिस भी भलारी महफिल भी शान वारी सुबह को वठी आलमन जा दीदार क्या अथव। शाम जो टाइम आ दुआ जो टाइम करीब आ मजूर के मजूरी भी आखिर में मिलंदी आहे। जरे दुआ जा हथ खणंदा से आमीन मलाइक कंदा कबूल असां जी दुआ अर्शद दे रब्बुल आलमीन कंदो। ये दुनिया जो जहान आरजी जहान फरमाए कुल मता दुनिया कलील दुनिया जी हयाती जो सामान थोड़ो वल आखिरत खैरुल लिमन इत्तका। अल्लाह फरमायो आखिरत वारी जिंदगी भली है परहेज़गार है। असा तवा सब इन वक्त हलूं था 3 जहान में। 2 जहान क्रॉस करे आया हो। एकड़ो हो आलम अरवा मन रूहन वारो जहान। बेवरी जहान क्रॉस करे आसे असा जी जिंदगी जो सफर तो हले मां जे पेट वारो जहान। अब तवा असा सब मां जे पेट में थी आया हो या इए ही लथा ताल के बनो आकल में थी आया हो। को 5 को 8 महीने आयो को 7 महीने को 9 को 10 महीने सब मां जे पेट में थी आया। मां भी थी आया ता भी थी आया हो। 2 जहान क्रॉस कियासी हाने हलूं था 3 जहान में। इन जो नालो आलम दुनिया। इते घणा दी हुंदा से कुरान तो फरमा वरी मौत इंदो सुम्मा सबील यस्सर सुम्मा अमातहु फअकबर वरी मारी दो मावा वरी कब्र में जाय दी दो मावा। रब तो जे सुम्मा इज़ा शाअ अंशर वरी उथारी दो मावा पांजे आडो बिहारी दो मावा। अल्लाह पर यार कब्र भी या नसीबा। केतरा मानू दुनिया में हलिया हुआ उन्हनि के कब्र भी जगह न मिली। केतरन जाता लाश ही पी मांग न मिलिया के एजेंसियों खड़ी वे के अगवा थी विया। असन जो शिकारपुर जो आलिम मौलाना बख्तुल्ला पौर 8 साल थी विया। अमर रोई रोई वही अल्लाह दे अबो उन जी जुदाई में रोई रोई अल्लाह के प्यारो थी। अज ते मौलवी जी खबर न आले काथे अल्लाह जिंदा है अल्लाह शहीद थी। जनाजो भी या नसीबा कफन भी या नसीबा अल्लाह मिलंदो अल्लाह न मिलंदो। दुआ कयो त शलता असा जो खात्मो कलमे ईमान सां थिए। वो चौथो जो जहान शुरू थींदो आहे मरण खां पोइ जिते असांजा वडला पहुची विया आहिनि मरहूम उन जो नालो आहे आलम बरज़ख। इहो बरज़ख वारो जहान हलंदो क़यामत ताईं। पोइ जॾहिं क़यामत ईंदी पोइ 5 जहान शुरू थींदो उनखे चइबो आहे आलम महशर। पोइ उते फ़ैसिलो थींदो हिकिड़ा जन्नत में हिकिड़ा जहन्नम में। दुआ कयो त अल्लाह से तव्हां असांजे लाइ को जन्नत जो फ़ैसिलो करे। तरे फरमाए कुरान मजीद में कुल्लु मन अलैहा सुभान अल्लाह। डरी विया थकल हो तो मां भी दुआ घुरा मूंखे भी परे वञणो आहे। चङो जेके थकल हो पंहिंजा 2 हथ मथे करे जो सुभान अल्लाह। ॾिसो हिन जी बैटरी डाउन थी वई आहे। भुल में 2 हथ खणी विया।
भला जेके जागो था उहे हथ मथे करे जो सुभान अल्लाह। कुल मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हर शइ ते फनाईंदी, जेको भांडो ठहियो आहे उहो ठहंदो ज़रूर। काॾे वियो सेवण वारो साईं लाल कलंदर कदर में सुतो पियो थी। काॾे वियो सिंध जो लाखीणो लाल शाह अब्दुल लतीफ भिटाई भी कदर में सुतो पियो थी। काॾे विया असांजा मुर्शिद वॾड़ा साईं हमादुल्लाह हालेजवी रहमतुल्लाह अलैह। काॾे वियो साईं हाफ़िज़ महमूद असद रहमतुल्लाह अलैह। वया रब ॾे मुझे बाबे जा मुर्शिद साईं बेर वारा जिन जी कब्र में जन्नत जी खुशबू आई। वया रब ॾे असांजा पाड़े जा पीर अमरोटी सैयद साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह। वयो रब ॾे सभिनी खे मौत जी निंड में सुम्हारियो अथई। जेकरे हमेशा रहण वारी ज़ात त मुझे रब जी याद तॾहिं त चौथे कलमे में नंढे हूंदे उस्तादन पढ़ायो न ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु लहुल मुल्क व लहुल हम्द युहयी व युमीत व हुवा हय्युन ला यमूत अबदन अबदा ज़ुल जलाल वल इकराम बियदिहिल खैर व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। हमेशा जिंदा है, सजी कायनात के हलाए तो मौत को पाका। वरी छा तो फरमाए कुरान अचो कुरान पढ़ा तो कोता जे बंगलानी जे गोठ ते रहमत जो मींहुं वसे। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। सभिनी के मौत ॾींदो पर मौत को भॼी भी न सघंदे। उहा जाइ ॿुधा मां तव्हांखे ₹1,00,000 इनाम में ॾियां जाते इज़राइल न ईंदो आहे काइड़ी कुंड हलो मां से हबीबुल्लाह शाह भी तव्हां सां हलण लाइ तयार आहे। अहिड़ी का कुंड ॿुधायो मां तव्हांखे ₹1,00,000 ॾियां थो जाते इज़राइल न अचे। हलो होॾे का आहे कुंड काइड़ी। कुरान छा तो फरमाए कुल इन्नल मौतल्लज़ी तफ़िरून फ़इन्नहु मुलाक़ीकुम। नबी चओ पंहिंजी उम्मत खे मौत तव्हांखे न छॾींदो भली पाण खे काथे बि वञी लिकाए। अयनमा तकूनु युदरिकुमुल मौत वलौ कुंतुम फ़ी बुरूजिन मुशय्यदा। कुरान तो फरमा भली पाण खे लोही कोटन में काथे लिकाए त बि इज़राइल न छॾींदई। मौत लिखल ला बची न सघंदी। बाक़ी जाते लिखल ला थींदो उते तक़दीर जो फ़ैसिलो बरहक़ आहे। तफ़सीरन में वाक़ियो अचे तो हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जो अल्लाह जो नबी आहे जंहिंजो ज़िक्र कुरान में आहे वज़कुर फ़िल किताब इदरीस इन्नहु कान सादिक़ल वाद व कान रसूलन नबिय्या। सुभान अल्लाह। कर तो जन्नत में बंगला तैयार थे। सुभान अल्लाह। सा एक सिर सोन जी लगंदी आहे ॿी सिर चांदी जी लगंदी आहे। अल्लाह जो नबी इदरीस अलैहिस्सलाम मुलाकात थी हिकिड़े फरिश्ते सां नूरानी फरिश्तो चवेस तो ॾे ख़बर उहो मलाइको काथे आहे जेको माण्हुनि जा साह कढंदो आहे रूह कब्ज़ कंदो आहे। उन मलाइके जो नालो छा आहे? आहिस्ते का जो मतां भोंदो थिए हिते बि अची वञे इज़राइल। ॾाढा चओ बाबा हाली न ईंदो इज़राइल। छा नालो आहे? इज़राइल काथे आहे? चइसे हिन महिल त टे आसमान ते वेठो आहे। काथे? ॻाल्हाईंदा हलो मुंहिंजी तबियत आहे तव्हां ॻाल्हाईंदो त मां को वाइज़ हलंदो। जे थकल हो त मां बि जल्दी दुआ घुरां। हलो काथे वेठो आहे? टे आसमान ते। चइबो मूंखे खणी हल टे आसमान ते पंहिंजे पर ते त मां वञा वञी इज़राइल सां कचहरी कयां। केरु थो चवे? अल्लाह जो नबी नालो अथसि इदरीस अलैहिस्सलाम। नूरानी फरिश्ते चयो साईं सब्र कर मां अल्लाह साईं सां मोकल वठी अचां।
छो त मर्जी फरिश्ते जी भी न हलंदिया, मर्जी के जी हलंदिया, मर्जी न वडेरे जी, न भोतार जी, न सैयद जी, न नबी जी, न खान जी, न चौधरी जी। सैयद जे हथ में कुरान आ, अचो कुरान को पुछो मर्जी के जी हलंदी आ। चेतो वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह। कंहिंजी थी मर्जी हले अल्लाह जी। असां वटि हिकिड़ो पीर निकितो आहे, मुरीदनि खे चइबो नमाज़ न पढ़ो त न पढ़ो ख़ैर आहे, बसि अल्लाह अल्लाह के जन्नत मां वठी ॾिनोमांइ, पिणे दिया जन्नत। इमाम हुसैन ते नमाज़ माफ़ न थी, वरी मुरीदनि खे चयो त नमाज़ न पढ़ो त ख़ैर आहे। ख़ैर कीअं? मर्दी न पीर जी हलंदी, न मुर्शिद जी, मर्दी अल्लाह जी हलंदी। और इब्राहिम अलैहिस्सलाम काटी तिखी करे बीठो आहे, 7 सालन जो पुट भी राज़ी आ। फलम्मा बलग माअहु सअय क़ाल या बुनय्य इन्नी अरा फिल मनामि अन्नी अज़बहुक फंज़ुर माज़ा तरा। क़ाल या अबति फ़अल मा तुअमर। बुध कुरान सतजिदनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। फलम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन वनादैनाहु अय्या इब्राहीम क़द सद्दक़्ता रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन इन्ना हाज़ा लहुवल बलाउल मुबीन वफ़दैनाहु बिज़िब्हिल अज़ीम वतरकना अलैहि फिल आखिरीन सलामुन अला इब्राहीम इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन इन्नहु मिन इबादिनल मुमिनीन। पुट भी नबी, अबो भी नबी, काती भी दिखिया, 127 सालन जो पीउ आ। पुट के चेतो 7 सालन जे पुट के मां अल्लाह जे नाले ते कोहंदो। इन दौर जो छोकरो हुजे त पीउ के सिर ई हिकिड़ी हणे निभागा मांखे कोन दे, मां तोखे न कोहां। पर हे अल्लाह पुट भी त पुट ॾिनो न। फबशरनाहु बिग़ुलामिन हलीम। बुर्दबार पुटो शल अल्लाह सभिनी के औलाद दे त हज़रत इस्माइल जहिड़ा फर्मा बरदार पुट दे। अपे के चयो अब्बा हीअ त हिकिड़ी जान आ, पर जे रब जे नाले ते 100 जानियूं घुरे बि मां सभु कुर्बान करे छॾियां। अल्लाह मां जो कुरान मजीद जो तफसीर मज़हरी पढ़ियो, मुंहिंजी अखियुनि मां पाणी अची वियो। 9 सालन जो पुट पीउ खे चवे थो बाबा बाबा मूंखे इजाज़त ॾे त मां तोखे थोरी वसियत कयां। हालांकि दुनिया जो कानून आहे, पीउ दुनिया में मरंदो खट जे भरिसां औलाद खे विहारे वसियत कंदो। पर बाबा तूं वॾो आ, मां नंढो आ। बाबा तूं ज़िंदा आहे, मां अल्लाह जी राह में शहीद थो थियां। हज़रत इब्राहिम कुरानो नबी 127 साल जी उम्र में चेतो पुट भली मूंखे वसियत कर। न अल्लाह तुंहिंजी कहिड़ी वसियत आहे? चवे तो बाबा मुझी पेरी वसियत ही आए। बाबा इन कातीअ खे त तिखो कर, इन शुरीअ खे तिखो कर। मां नरम नाज़िक आहियां, मुंहिंजा गल नाज़िक, मता मुडी काती हलाए मूंखे तकलीफ़ न थिए, मता अल्लाह जे इम्तिहान में देर न थिए। ओ बाबा मुंहिंजी ॿी वसियत इहा थी, ओ बाबा मां कासाईअ खे ॾिठो आहे त कासाई ढोर जी सीर ॾींदो आहे त पेरनि में रसा ॿधंदो आहे। बाबा मुंहिंजा बि हथ पेर रसनि सां ॿधो, मता थोरो लुॾी वञा तकलीफ़ थिए, मता अल्लाह वटि तूं बि नाकाम थे, मां भी नाकाम थिया। वाह जनाब पीउ जे इम्तिहान में कीअं तो मदद करे। ओ बाबा वसियतूं ऐं 3 वसियत मुंहिंजा बाबा मुंहिंजी कमीस तलाइजा। छो त बाबा जी अम्मा हाजरा जो सिकी लॻो पुटो आहे। अल्लाह से को अम्मा रोई रोई वरतो आ। 100 साल खां पोइ मां ॼायो आहे। मुंहिंजी अम्मा खे ख़बर कोन्हे मां शहीद थियां थो अल्लाह जी राह में। ओ अब्बा मुंहिंजी उथल पुथल थींदी, मुंहिंजे जिस्म जे खून जा कतरा मुंहिंजी कमीस खे लॻंदा। अब्बा कपिड़ा घर खणी वेंदे, मुंहिंजी अम्मा मुंहिंजी जुदाईअ में बीबी हाजरा रोई 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 अखियुनि जो पाणी सुकाए छॾींदी।
बाबा मुझे कमीस भी ला, मुझे कमीस के रत जा कतरा न लगल। अल्लाह अकबर। चौथी वसीयत, ओ मुझा बाबा तू मुझे पियो मां पुटवा माके जने सुमारे काती कंध ते रखे माके ऊंधो सुमार जाए। छो त मता पी पुट जी पाण में अखियूं मिली वञल मता शफ़क़त अची याद अची वञई पोइ टुजी टुजी काती हलाए मता तू भी नाकाम थे मां भी नाकाम था। ओ मुंहिंजा बाबा माके सुमारे त या त ऊंधो सुमारे कंध ते काती हला या त वरी मुंहिंजा बाबा अखियुनि ते पटी ॿधो मूंखे भी पटी ॿधो पाण भी पटी ॿधो पोइ काती हला न तू मूंखे ॾिसे न मां तोखे ॾिसां। हज़रत इब्राहिम जे अखियुनि मां पाणी अची वियो। रब वाह जो पुट ॾिनो थी कीअं तो पीउ खे अल्लाह जे इम्तिहान में मदद तो करे कामयाबीअ जे लाइ। इन मंज़र खे अल्लाह भी ॾिसे पियो। रब पर्दा खणी छॾिया। जॾहिं पीउ पुट जे कंध ते काती रखी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वहतज़तिल अर्श वल कुर्सी। इन मंज़र ते अल्लाह जी कुर्सी भी लुॾी वई। अल्लाह जी रहमत खे जोश आयो अर्श भी लुॾी वियो। मलाइकल गोताऊं निकिरी वयूं। इब्राहिम खलीला रब पुट बचाईंदासी। हाणे मञोसी त इब्राहिम खे इस्माइल एॾो प्यारो न आहे जेॾो इस्माइल जो रब अल्लाह प्यारो आहे। रब तोसां प्यार में सचो आहे मोहब्बत में पुट कुर्बान करे थो तोखे प्यारो थो करे। रब पुट बचाईंदा। काती हले कोन थी कातीअ जो कमु कुहणा पत्थर ते रखे पत्थर ब टुकड़ा थी वञे पर हेॾे काती नथी हले। रब जो आर्डर आयो इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। जे मां रब चाहियां ईअं थींदो आहे। अल्लाह जी मर्ज़ी आहे। फ़कीराबाद वारो ढंडी वारो ॿुधो ॿुधो ताल के पनो आकिल ताल के रोड़ीअ वारो अल्लाह वण खे चवे वण ॻाल्हाए। अल्लाह अबू जहल जी मुठ में पथरनि खे चयो पथरनि ॻाल्हायो अशहदु अन्नक मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह गोव खे चयो गोव नबी सां ॻाल्हायो। हिकिड़ी झिरकीअ नबी सां कुल्हे ते वेही कन में कचहरी कई। हिकिड़े उठ भी नबी सां खे पंहिंजी दाह ॾिनी। हिते अल्लाह कातीअ खे चयो ॻाल्हाए। शुरीअ मां आवाज़ आयो खलील तुंहिंजी मर्ज़ी आहे त पुट कुर्बान थी वञे पर तुंहिंजे रब करीम जी मर्ज़ी आहे इस्माइल बची वञे। खलील मर्ज़ी तुंहिंजी न हलंदी मर्ज़ी तुंहिंजे रब करीम जी हलंदी। हे वरी चए थो अल्लाह भी आहे पर साईं भी घटि न आहे। चौथो पंहिंजो ईमान विञाए मर्ज़ी साईं जी न हलंदी मर्ज़ी नबी जी मर्ज़ी नथी हले त साईं काथो आयो आहे। अल्लाह हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जे लाइ मलाइक भी रब खां पुछण वियो। ॻाल्हि यादि आहे विसरी साईं रब इजाज़त मिले तुझो बानो आहे तुझो नबी आहे। इदरीस चए थो इज़राइल सां मुलाक़ात कया छो त मर्ज़ी मलाइकनि जी नथी हले। रब चयो इजाज़त वठी अचोसि। फरिश्तो लही आयो। तफ़सीर लिखनि था क़ुरान मजीद जा इदरीस अलैहिस्सलाम खे पंहिंजे नूरानी पर ते विहारे मथे खणी वियो। टे आसमान ते पहुता। तवज्जो कयो मुंहिंजा 10 मिंट बचा साईं ही आहे मलाइक इज़राइल इंसान कचहरी कयो। हज़रत इज़राइल ॾिठो। हाँ साईं हज़रत इदरीस अलैहिस्सलाम ॾिठो त वेठो आहे इज़राइल जे अस्सलाम अलैकुम या इज़राइल वालेकुम अस्सलाम या इदरीस। मलाइकनि जो सलाम भी वियो आहे। तव्हांजो बि इहो आहे कि न ॿियो आहे या अली मदद आवाज़ जो इहो ई सलाम मुबारक हुजे। तव्हां असांजो सलाम भी क़ुरान में लिखियलु आहे सलाम अलैकुम। नबी साईं फरमायो कोई कंहिंसां मिले हथ ॾे चवे अस्सलाम अलैकुम ॿुधण वारो चए वालेकुम सलाम त अल्लाह 10 नंढा गुनाह माफ़ करे छॾींदो 10 नेकियूं लिखाईंदो। वरी जेको चवे अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह त 20 नेकियूं मिलंदसि 20 गुनाह माफ़ थींदसि। वरी जेको चवे अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू त 30 नेकियूं लिख बस 30 गुनाह माफ़ थींदसि। हिक ॿिए खे सलाम ॾींदा कयो। हथ हथ में ॾेई मौलवीअ सां मिलो हथ खे लोॾाईंदा कयो त अल्लाह मौलवीअ जा गुनाह बि छाणे छॾींदो तव्हांजा गुनाह बि छाणे छॾींदो। बाक़ी कंहिंजे पेरनि ते न किरजो कंहिंखे झुकजो न सजदा न कजो सजदो अकेले अल्लाह जो। हज़रत इज़राइल जो जे सोना कीअं हो चवेस तो तोसां मुलाक़ात करण आयो आहे। हज़रत इज़राइल ॾिसी करे चवेस तो अल्लाह जो नबी आहे इदरीस आहे। जी हाँ
इदरीस तुझी मुलाकात जो टाइम पूरो थियो तुझो मौत टे आसमान ते लिखल आ समुंड सां कढिया छे अजीब फरिश्तो मां त वो हेठ भलो होयो मां तो सब पाण कचहरी करण इजराइल कचहरी न तो करे समुंड वाचे तो साफ कढाए हजरत इजराइल तो जे अल्लाह जा नबी नाराज न थी जाए मां इजराइल भी अल्लाह जे अमर जो बनो मुखे भी जी रब चंदो आ तरी ये थिंदो आ छो त लिकुल अजल मुसम्मा हर के जे मौत जो टाइम मुकर्रर आ इजा जा अजलहुम फला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून जरे वा मौत जी घड़ी थींदी न मिनट वक्त थींदो न मिनट पोते थींदो मौत पूरो थींदो मोटरसाइकिल वनी टाले में लगंदी एक्सीडेंट में साह निकलदो केंजो मौत लिखलो कोई मरी मानू टूर ते व्या 50,000 खणी व्या त मरी घूमी जाऊं बरसात दिसी जाऊं थद दिसी जाऊं बर्फ के थी करे रब चयो ता हलो ता जो मौत ते लिखला 5 मानू दा कार मो लाश निकला अन्नसीब युसीब वलौ कानत तल जिबाल जेका शिबाने जे नसीब में होंदी आ उहा जबल जे हेठों पई होंदी भी मालिक घुराए चपन दे नसीब कराइंदो अन्नसीब ला युसीब वलौ कान बैन शफतैन जेका शिबाने जे नसीब में न होंदी सोना उहा चमचे में पानी विझी चपन दे रख दई वो भी गिरी पवंदई खोड़ वाक्या बुधासी अखबार में सोशल मीडिया ते चाय देगड़ी में पचे थी जे ला चाय पचे पे वो औलाद तय ते मानी पचे थी वो भी या नसीब असाजे इलाके में ताल के खानपुर जे परसा हिकड़ो गोठ आ हाजी ख्वास बिरोज जो गोठ आ उते हिकड़े घोट जी शादी थी शादी जी पहिरीं रात मौली साहब घोट जो निकाह पढ़ायो घोट के कंडियूं भी विधऊं घोट का सेल्फी कढी फोटो भी कढायो नौजवान घोट के घर वठी आया कुंवार जे कमरे में रीतमय रस्म रवाज मुताबिक औरतुन घोट कुंवार जा मथा पाण में मिलाए लावा भी जारायो घोट के सीने में सूर पियो कंडियूं पातल घोट के रातों रात कुंवार जे कमरे मो खणी विया वञी कार में वियारे शिकारपुर जे सिविल अस्पताल जे दर ते पहुता शादी जी रात घोट जो साह निकरी शादी जी पहिरीं रात न घोट कुंवार जो मुंह ॾिठो न कुंवार घोट जो मुंह ॾिठो वञी पहिरीं रात क़बर में सुम्हो तू त बंगलनि ते ऐं ज़मीनुनि ते विड़े थो न जायदाद ते भाउ सां नथो ॻाल्हाए सोच सां नथो ॻाल्हाए अड़े 5 फुटनि जी ज़मीन जे करे चरिया सभु मिल्कियतूं हिते रहिजी वेंदई अड़े दुनिया में वञ त पंहिंजो सीधो साफ़ करे वञिजो सुभाणे तॾहिं ते तुंहिंजी गिला न थिए तॾहिं ते तुंहिंजी नेकी ते वाह जो माण्हू जेकरे के दुख नहीं वेंदे पोया गिला कंदई कब्र में अज़ाब थींदई नबी से फरमायो जे मरण का पो जे नेकी थींदी आ तारीफ थींदी आ अल्लाह उनके कब्र में इन जो बदलो दींदो आ पाण फरमायो मौत के ये याद कयो तवा नमाज पढ़ता हो ना वो नमाज में आखिरी तहियात पढ़बो आ ना वो दुरूद शरीफ पढ़बो आ वो रब जल्ली पढ़बी आ रब जल्ली पढ़ी पो सलाम वराइंदो आ ना अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह तो के ये बेसलाम वरण जी भी ताकत कोने मुझे साईं फरमा मता इते इजराइल चई साह पढ़ी वने ओ ये कंद ही न तो करे सके चरिया एडो मौत तुझे मतो सवार तदे अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वो मौत जो हालतूं भी मुख्तलिफ आहिनि हिकिड़ो नमाज़ी जो मौत आ अल्लाह जे बहाने जो ज़ाकिर जो मौत आ सब्र भी कंदो आ शुक्र भी कंदो आ ज़िक्र भी कंदो आ साईं मदरसा हलाइंदो आ मस्जिदूं हलाइंदो आ साईं कुरान वारनि जी खिदमत कंदो आ वॾनि जी इज़त कंदो आ नंढनि ते शफ़क़त कंदो आ पीउ माउ खे गारियूं न ॾींदो आ अच्छी दाढ़ीअ सां अबो त उन जी खिदमत कंदो आ अरे पीउ माउ जी सुबुह जो पीउ माउ जे चेहरे जो दीदार कंदे रब एॾो ख़ुशि थींदई जो घर वेठे हज उमिरि क़बूल कयल जो सवाब ॾींदई अॼोको नौजवान माउ खे चए थो कुती मानी छो नथी ॾे यारनि जे करे पीउ खे बुझा थो ॾे पीउ खे सभु नथो ॾे तेज़ थो ॻाल्हाए
हालांकि कुरान तो चे वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा। अरे पी मां के गार त पाजी जाते दड़को त पाजी जाते कुरान तो फरमा उफ़ भी न थे जानी। अब वो गारी दई सब्र करे बुधो जो तुझो सजो माल तुझो ना है। नबी से फरमायो तुझो माल तुझे पी जो माल आ। अरे अब जेको कुछ करे हा करे कबूल करे इन जला तो दुआ घुरदो कन वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। रब इनन मुते नंढे होते रहम कयो हाने तू इन ते रहम कर। अरे पी मां जिंदा थी दुआ जा दर खुलल थी मां गई जो दोरा अल्लाह जो कसम सैयद जो हथ कुरान ते आ सुबह जो घरों निकरे पी मां के खर्ची दीदो कर पी मां को दुआ कराइंदो कर एड़ो रोजगार मिलंदे शाम जो मोटी इंदे अपे अम्मा जी दुआ सा बई खिसा पैसन सा भरल हूंदई। असांजो साईं मोहम्मद हसन शाहपुर चाकर वारा सब तो रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन जी कब्र ते रहमत करे। साईं जन वटि हिकिड़ो मुरीद वियो साईं मूंखे नौकरी नथी मिले दुआ कयो नौकरी जो कम थे बेरोजगार आ। साईं जन माखो छो तो दुआ घुराई पंहिंजी मां जिंदा थी वञी उन को दुआ कराए जैसे अम्मा भी आए पर ता भी तो खुदा जा वली हो अलाए काथों हले ता को दुआ घुराए। साईं जन अखियूं गाड़ी थी वियूं उन मुरीद के चयो अरे निभागा तो के केड़ी खबर मुर्शिद जी दुआ बे नंबर ते थी जीजल मां जी दुआ पेरे नंबर ते। साईं दुआ ही न करे हल 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 पानी मां के तू नाराज के ना मां को दुआ करा मां न कर तुम दुआ वन मां को दुआ करे। मुरीद मोटी आयो रोईंदो वनी जीजल मां जे पेरन ते किरियो अंबड़ को दुआ घुराई हफ्ते में नौकरी मिली। मिठाई खणी पोतो शाहपुर चाकर साईं कम थियो थे निभागा हाने गाल समझ में आए अमर के ता समझो ही न था असा मुर्शिद बे नंबर ते असा को दुआ घुरायो पेरो मां को दुआ घुरायो। अल्लाह सही है नमाज़ी जो मोता सही दीनदार जो मोता है जमीयत उलमा इस्लाम जे बुजुर्गन सां तावन करण वाले जो मोता सही गारियूं भी न कढंदो आ जिना को भी परे आ शराब को परे आ रंडी बाजी छोरे बाजी जे कमन को परे आ व्याज खोर भी ना है राशि भी ना है जुआरी भी ना है सही 5 वक्त नमाज पढ़दो आ रोज कुरान की तिलावत कंदो आ। एड़े शख्स जो मौत नबी से फरमायो अल्लाह इस्राइल के चंदो इस्राइल भी जाए तकड़ न कजाए तो जो के मुझे आखिरी गालियों इस्राइल खणी वन ए जन्नत जा सावा रुमाल खणी वन मुश्क अंबर जी खुशबू लगला मलाइको वनो मुझे नेक माने जो मोता अचो तो कुरान बुधाया कुरान में रब इन जे मौत जो जिक्र कियो आ रब तो फरमाए इन्नल लदीना कालू रब्बुनल्लाह जिन शख्सन चयो असा जो रब अल्लाह वा ता भी हथ मथे करे जो असा जो रब अल्लाह वा सुमस्तकामो वरी इन गाल ते मजबूत थी बीठा बदो मौलाना फकीर अब्दुल्ला जी दावत ते अचण वारो सालाना जलसे में अचण वारो तो